नमस्कार। कल असां MA फाइनल पेपर 7th B महाकवि किशनचंद बेवस जूं बाल कविताउनि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें मां ॿुधायो हो त बेवस जूं बाल कविताऊं सरल, सुपक ऐं सुहिणी ॿोलीअ में लिखियल आहिनि, जंहिंखे सम्झण लाइ ज़रूरत आहे भाव ॿिनल बालक जे दिलि जी। बेवस सिंधी साहित्य में बाल कविताउनि जी खोट महसूसु कई ऐं उन खोट खे भरण जी कोशिश भी कई। बेवस जूं बाल कविताऊं 5-6 सालनि जे ॿारनि लाइ आहिनि। बेवस घणियूं ई बाल कविताऊं लिखियूं, जिन मां फ़क़्ति 14 किताबी सूरत में छपियूं आहिनि। लेखक जो मञणु आहे त ॿाराणियूं कविताउनि सां ई ॿारनि जो साहित्य में चाहो पैदा थींदो। बेवस जे ॿाराणनि गीतनि जा विषय आहिनि बाग़, तारा, चंड, बादल, बिजली, बूंदूं, हवा, वण ऐं ॿूटा, गुल, पखी, जानवर, रेल, पींघ, फूकणो, वारीअ जो घर वग़ैरह वग़ैरह। मां कल तव्हांखे पढ़ायो हो त बेवस कीअं घोड़े सां रांदि कंदे कंदे कविताऊं लिखियूं ऐं ॿार पंहिंजे वॾनि माइटनि खे घोड़ो ठाहे उन्हनि सां रांदि कंदा आहिनि, उन्हनि जे बारे में लिखियो। फूकरे जी कविताऊं लिखियूं। कल असां पढ़ियोसीं पई त बेवस जी बाल कविता सारंग ॿाराणियूं ॿोलीअ सां गॾु विंदुर ऐं सिख्या सां भरियल आहे। मींहुं वसण जो नज़ारो ऐं फ़ाइदा ॿुधाया अथई। बेवस लिखे थो, वण थी सावा ॿूर जलींदा, मेवा जाम उन्हनि में थींदा। घाह उभरंदो सावा, डोर कंदासे खाई जावा। पोख भली थींदी हेकांदी, खेत उपाए ॾींदा चांदी। सारंग जा रंग आहिनि रंगी, तनन तन लाए सारंगी। हिन कविता जो मतिलबु आहे त बारिश थींदी त हर हंधि सावक थींदी, घाह उभरंदो, ढोर खाई मौज माणींदा ऐं पोख ॾाढी भली वधीक थींदी, खेत चांदी वांगुरु चमकंदा। इहो भॻवान रंगीअ जा रंग आहिनि, इन जे बारे में ॿुधायो अथई। बालकियूं गुॾे गुॾीअ जी शादी रचाइनि त बालक संदसि रहण वारीअ जाइ ते गाॾी ठाहिनि, सरकारी मते ते कम जी विरासत ते कमु कंदा। जेतोणीकि ॿार इहे मता छा ॼाणनि, पर बेवस जूं पारखूं दृष्टियूं खां उहे ॿाहिरि रही न सघिया। लेखक शायर लिखे थो, हिक ॿिए जे वाहर जी वेर, ॿार मची थी बीठा शेर। घटि वधि कम ते ध्यानु न ॾींदा, घरवारीअ जो वियाह ॾींदा। ॿार रांदियूं रूंदियूं कंदा त बदकुनि ऐं कुतनि पुठियां पिया डुकंदा। खेनि कुता ॾाढो वणनि, पर बदकूं न सम्झनि ई पंहिंजो। कुता बदकुनि जा दुश्मन। मूं पालियूं निपायूं ही पाबोह सां, न जल तिन खे ढोरी अची ढोह सां। कुतनि जी वेर ॾिसी चयईं, गुगदा मन खे साह प्यारो, कासायुनि खे मास प्यारो। मिड़वा मौत मलूक का शिकार, उल्टो दुनिया जो व्यवहार। जिन ॻाल्हियुनि मां माण्हुनि खे मज़ो अचे, मैसूमरा ॿारा उहे ॾिसी कौ खाइनि। बेवस संदसि कोमल दिलि जी तर्जुमानी कई आहे। इस्तलाह ऐं चवणियूं आलमाणा आहिनि ऐं न ॿाराणा। फुर्त छोकर में फुर्त ऐं चालाक हरफत नाज़ छोकिरे जी होशियारीअ जी आखाणी ॿारनि लाइ ठाही अथई, जंहिंमें ॿारनि लाइ उणतुर आहे। पोइ छा थियो? मौजी गीतनि खां सवाइ बेवस जे श्रीन शहर में पिणु ॿाराणा बैत आहिनि, पर उहे वॾड़नि स्कूली विद्यार्थियुनि लाइ आहिनि। उहे बि
बरसात, बहार, कारी घाटी, सहाई रात्रि वग़ैरह धारदार मौजूअनि ते ऐं सुखदायक जुआ, शराब, स्काउट ते सरल, संगीतमय ऐं जल्द यादि पवण जहिड़ियूं आहिनि। मुल्की प्यार सां भरियल राणो प्रताप सिंह भी आहे। हिन क़िस्म जूं कविताऊं सिंधीअ में फ़क़्ति बेवस ई लिखियूं आहिनि। मुखड़ीअ जी बेताबी, आङिरियूं ऐं मुंडी, टिंड ऐं माखीअ जी मख, टाइटेनिक जहाज जो ॿुॾणु, राम जो वनवास वञणु, श्रवण कुमार, सिंध सुहारी वग़ैरह कविताऊं ख़ासि स्कूली ॿारनि लाइ आहिनि। ॿारनि लाइ बहितरीन कविताऊं रची बेवस सिंधी अदब में नओं वर्क वरायो, नई राह ठाहे नए दौर जो आगाज़ कयो ऐं नए युग जो बानी बणियो। बेवस जूं बाल कविताऊं सरल, सम्झण में सवलियूं, यादि करण में सवलियूं, ख़ुशीअ जो अनुभव कराईंदड़ ऐं सिख्यादायक आहिनि। मंझंदि सिख्या जी सिख्या ऐं विंदुर बि मुयसरु आहे। भाव सरल शब्द, झूमंदड़ ऐं झुमाईंदड़ ख़्याल मासूमनि खे कशिश करण लाइ काफ़ी आहिनि। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। तव्हांखे हिन पाठ में को बि तकलीफ़ हुजे त तव्हां मूंखां व्हाट्सअप ते या मुंहिंजे मोबाइल नंबर ते फ़ोन करे पुछी सघो था। धन्यवाद।